हैदराबाद में ईद वेझो ईंदे मालपुड़ियुनि में रश वधी वई आहे। तफ़सील साकिब कुबर जी रिपोर्ट। ईद उल अज़हा ॾींहुं वेझो ईंदे जानवरनि जी ख़रीदो फ़रोख़्त शुरू थी वई आहे। हूअं त हर साल हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मालपिड़ियूं लॻायूं वेंदियूं आहिनि, पर हिन साल एकई मालपिड़ी हटड़ी बाईपास ते लॻाई वई आहे। मालपिड़ी में ईंदड़ ख़रीदारनि जो चवणु आहे त जानवर तमामु घणा महांगा आहिनि, जॾहिं त हिन साल मालपिड़ीअ में जानवर बि पहिरियां जी भेट खां तमामु घटि आहिनि। गिराकी कान्हे का, को ॾिसण वारो बि कोन्हे को। उस में वेठा थी अॼु तंबू हेठां वेठा आहियूं, अला में उमेद आहे अला करे का गिराकी थिए। उहो अॻे साल उठ खतो बि फ़र्ज़ु कयो 1.5 लख जो, उहो हींअर घुरिजे पियो 70 जो। जो 2 लख जो उठ वरतल आहे, वो घुरिजे पियो लख जो। बकरा तो बस यहाँ से देख रहे हैं, रेट वगैरह तो इन्होंने भी रेट बताए हैं, तो रेट तो आसमान को छू रहे हैं, इतने इन्होंने रेट बताए हैं। बाकी बकरा तो ऐसा ही होता है, भरा हुआ, मुंह भरा हुआ हो, बड़ा हो और अच्छा खासा गोश्त निकले। बकरे तो ऐसे मिल रहे हैं कि बकरे को मट्टी को सोना बनाकर बेच रहे हैं। समझो जो पिछले साल जो लेकर गए थे ना 25,000 का, तो वो सब लोग 30 से 35,000 रुपए का, 40,000 का, इस तरीके से बेच रहे हैं ये। फिलहाल तो कुछ नहीं कह सकते, फिलहाल तो हम देख रहे हैं। अब जो समझ में आया है कि रेट तो हमें काफ़ी ज़्यादा लग रहे हैं यहाँ पे। हर किसी की अपनी प्राइस है, लेकिन हमारी जो रेंज है वो उसके मुताबिक तो हमको यहाँ पे जानवर नज़र नहीं आता है। कम से कम रेंज में भी नज़र नहीं आ रहा यहाँ पे। त सिंध हुकूमत पारां मालपिड़ी लॻाइण जे लाइ SOPs जे तहत उन्हनि खे इजाज़त ॾिनी वई हुई, पर असांखे किथे बि मालपिड़ीअ में SOPs ते अमल दरामद थींदे नज़र न आयो। शहरियुनि जो चवणु आहे त हिकु तरफ़ जानवर महांगा आहिनि त ॿिए तरफ़ ईद ते सुन्नत इब्राहिमी करण बि लाज़मी आहे। कैमरामैन नियाज़ मल्हार सां गॾु साकिब कुबर, आवाज़ TV न्यूज़।